सांगड़ जी बकार ढंढ जी कुरड़ो मच्छी ॾेह तोड़े परॾे में वरी शौक़ सां खाधी वञे थी। मच्छी खे टांडनि ते सेक ॾेई सजी तयार कंदड़ अब्दुल जब्बार मल्हा जी सजी मुल्क जी कुंड कुर्च में पहुचे थी। उन हवाले सां रिपोर्ट करायो आहे एडी कुंबर। ही आहे सांगड़ जी सजी बकार ढंढ जी कुरड़ो मच्छी ॾेह तोड़े परॾेह में वॾे शौक़ ऐं चाह सां खाधी वञे थी। उते सांगड़ जे मशहूर मच्छी जे सजी कारीगर अब्दुल जब्बार मल्हा टांडनि ते मच्छी कई कलाकनि जी मुशक़त बैदि सजी करे घरेलू मसालनि सां तैयार करे थो, जेको खाए थो उहो बार बार घुराए थो। बकार जी कुरड़ो मच्छी सियारो ईंदे ई मुल्क जे कुंड कुर्च ताईं पहुचे थी। सांगड़ खां सवा पाकिस्तान में किथे ॿेड़ी मच्छी जी सजी न मिलंदी। मुल्क जा वॾा वॾा सियासतदान, ऑफिसर ऐं ताजर आर्डर ते घुराए मज़ो माणनि था। कोलनि ते सेकी वेंदी आहे, सेक ते पचंदी आहे ऐं बग़ैर आयल जे बग़ैर पाणी जे ऐं जाइको हुन में तव्हांखे ख़बर आहे त बग़ैर आयल जे या बग़ैर पाणीअ जे पचण खां पोइ जाइको ख़ुदि बि ख़ुदि थी वेंदो आहे। ऐं ॿियो त सांगड़ जी मच्छी मशहूरु आहे मिठे पाणीअ जी बकार चोटियारी डैम। त अल्हम्दुलिल्लाह हिते पंहिंजे सिंध जा त ठहियो, पर पंजाब या पंजाब खां अलावा जेको बैरूनी मुल्क जा माण्हू बि हीअ शइ ॿुधी ऐं ख़बरुनि में ॾिसी या नेट जे ज़रिए ॾिसी ऐं हिते ईंदा आहिनि, मूंसां ख़ासि करे मिलण बि ईंदा आहिनि ऐं मच्छी खाई बि ईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जो हीअ सिस्टम जेको आहे पूरी सिंध खां अलावा पूरे पाकिस्तान में कोन्हे को, हीअ जेको कोयले ते सेकियो थो वञे। हुन खां मच्छी जी सजी तैयार करण लाइ लह जी काठी जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंसां मच्छी जो ज़ाइको साॻियो ई बरक़रार रहंदो आहे। हीअ मच्छी लाइ ख़ासि इहा मच्छी काठी आहे लह जी, इन सां मच्छी न बीहंदी। काठी साफ़ पोइ कया मच्छी लाइ तैयार कंदो, मच्छी पोइ लॻाईंदा आहियूं, ॿी मच्छी कड़ान कंदी। हीअ मिठी काठी आहे। मच्छी सजी कंदड़ कारीगर अब्दुल जब्बार वधीक ॿुधायो त रोज़मर्रा जे बुनियादनि ते 150 खां 200 दाणा सजी तैयार कंदो आहियां ऐं उन सां गॾु मच्छी जा कोफ्ता पिणु तैयार कया वेंदा आहिनि, जेके मुल्क जे कुंड कुर्च ताईं पहुचनि था। अल्हम्दुलिल्लाह 100 खां 150 ताईं दाणा डेली निकिरी वेंदा आहिनि। दाणो वज़न जे हिसाब सां आहे, 2 किलो दाणो रेट जो हिसाबु आहे। 2 किलो दाणो आहे 1300 रुपए जो, 2.25 किलो जो 1400 जो, 2.5 किलो जो 1500 जो, 3 किलो जो 2000 जो। बग़ैर तेल ऐं पाणी जे तैयार थींदड़ सजी मच्छी खाइण लाइ परे परे खां शौक़ीन अचनि था। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सांगड़।